बोटार लेक जैसे लोटस लेक पिण सॾियो वञे थो। हीअ ढंढ ज़िले सांगड़ में आहे ऐं जे तव्हां हैदराबाद मां सफ़र कंदव त तक़रीबन 129 किलोमीटर मुफ़ासिले ते तव्हांखे शहर खिपरो अचणो पवंदो। खिपरो खां तक़रीबन 9 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकु नंढड़ो शहर हथुंगो हूंदो, जिते तव्हांखे 4x4 व्हीकल जे ज़रिए हिन ख़ूबसूरत डेज़र्ट मां सवारी कंदे हिन ढंढ ते पहुचणो पवंदो। सफ़र करण में तव्हांखे हिकु त अछड़े थर जो बि मज़ो मिलंदो ऐं गॾोगॾु हिन बहितरीन ढंढ जो बि नज़ारो तव्हां वठी सघो था। ढंढ अंदरि तव्हां उते मौजूदु मलाहनि जी ॿेड़ियुनि में सफ़र करे अंदरि पहुची सघो था। अॼु तव्हां वटि ड्रोन आहे त पोइ त हिन ढंढ जा नज़ारा ई ॿिया आहिनि। सो असां पंहिंजो सफ़र कयोसीं गुडू पाकिस्तानी जे ड्रोन सां गॾु। अचो त तव्हांखे हीअ ढंढ था घुमायूं। पहुचण वारा आहियूं बोटार लेक। ऐं बोटार लेक जो जेको रस्तो आहे हुन में सफ़र करण जो पंहिंजो मज़ो आहे। तनवीर भाई ड्राइव पियो करे, गुडू भाई अॻियां वेठो आहे पंहिंजे मोबाइल मां ब्लॉग ठाहे पियो। मुर्दा भाई एंड मिस्टर घनश्याम टिकटॉकर। सर में ड्राइव कंदो त ऑटोमेटिकली तव्हांजा ई यादि करे वेंदा न, तव्हां सिखी वेंदो त ड्राइव कीअं थींदी आहे। लेक ते असां खां अलावा बि खोड़ सारा विज़िटर्स मौजूद आहिनि। हीअ त असां आहियूं, पर हेठि बि तव्हां ॾिसो था खोड़ सारा ॿारड़ा जेके आहिनि उहे खेॾनि पिया ऐं परियां साम्हूं साम्हूं लेक में माण्हू वेंझनि बि पिया। त विज़िटर्स आहिस्ता आहिस्ता जॾहिं खां सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि खे हिन लेक जे हवाले सां ख़बर पइजे थी पई वञे, त आहिस्ता आहिस्ता माण्हुनि जो रुझान हिन पासे थिए पियो। To be frankly speaking, this is an amazing and beautiful Sindh. This is a Sindh that we can explore, and you can have a very quality time here. So I am surely going to come again with my family maybe, and yes, I'm going to come again with my family and friends, inshallah. Tanveer bhai, हिते जेको आहे केरु अचे त कीअं अचे, को रहाइश किथे थी सघे थी, छा प्लान्स आहिनि? तव्हां अछड़े थर जा आहियो। रिहाइश इहा ई आहे त तव्हांखे अञा त हिते गेस्ट हाउस ओपन कोन्ह थियो आहे। जीअं गेस्ट हाउस ओपन थींदो त तव्हांखे बिल्कुलु इन्फॉर्म कयो वेंदो। बाक़ी इहो आहे त हिते अचण जे लाइ तव्हांखे हथुंगो अचिणो पवंदो। उनखां पोइ हुतां खां 4x4 जीप करणी पवंदी। उहो कम से कम 700-800 रुपया किरायो वठंदो। उनखां पोइ तव्हां हिते पहुची सघो था। अच्छा, गेस्ट हाउस कॾहिं ओपन पियो थिए, केरु पियो करे, किथे पियो करे? गेस्ट हाउस आउं पाण ओपन कयां पियो खिपरो सिटी में, त हू सर्दी में ओपन थी वेंदो। बिल्कुलु तव्हांखे इन्फॉर्म कयो वेंदो। जिंदाबाद। सो तनवीर भाई जेको आहे अछड़े थर खे वधीक प्रमोट करण जे लाइ गेस्ट हाउस ओपन पियो करे। इंशाल्लाह जल्द हुनजी ओपनिंग थींदी ऐं इंशाल्लाह तव्हांखे जल्द हुनजो व्लॉग बि ॾेखारिबो। हलो, मुंहिंजो अब्दुल रऊफ़ आहे। ज़ात लॻारी असीं शहर खिपरे जा आहियूं। साईं हिते घुमण लाइ हिते हिन मौसम में असीं हिते ईंदा आहियूं। हीअ बोटार ढंढ आहे जेको हथुंगे खां 6-7 किलोमीटर ते फ़ासिले ते आहे। ADC साहब हिते रेस्ट हाउस वग़ैरह इहो मुक़ररु करायो आहे त हिते ठहंदा, रोड वग़ैरह जे हिसाब सां चई त हिते ठहंदा। उन ते अञा अमल दरमाद कोन ठहियो आहे। सो दोस्तों, हाणे असीं बोटार लेक जे अंदरि पिया वञूं ऐं हीअ ॿेड़ियूं जेके असांखे वठी वेंदियूं लोटस जे अंदरि। हिन वक़्तु असीं आहियूं बोटार लेक जे बिल्कुलु अंदरि ऐं मलाह असांखे पंहिंजी ॿेड़ीअ में सफ़र कराए रहियो आहे। गुडू भाई पंहिंजे ड्रोन शॉट सां गॾु पंहिंजे मोबाइल सां गॾु जेको आहे उहो शूट करे पियो। जंहिं लेक में हिन वक़्तु असीं आहियूं इहा 1.5 किलोमीटर वैकरी आहे ऐं तक़रीबन 7 किलोमीटर ॾिघी आहे ऐं हिन खे बोटार लेक खे लोटस लेक चयो वेंदो आहे। असीं वञूं पिया ख़ासि तौर ते हिन ॿेड़ी में
लोटस वाले पासे जे पासे अवांखे पानी में सिर्फ लोटस ही लोटस मिलंदा तो तव्हांखे बेहतरीन नज़ारो ॾेखारींदासीं हाँ अॻिते वधो तो पोइ ॾिसंदो इंशाअल्लाह। ये आप देख सकते हैं, ये कमल के फूल हैं जो पानी के बीच में, और यही हमें देखने दें। अभी के सीन्स कुछ ऐसे। मुझे हथ में वो पबुण है जो तव्हां खाईंदा आहियो ख़ासि तौर ते उत्तर सिंध में जो तव्हांजो तालुक मेहट दादू सां आहे बाबा छो तो मां दादू जो आहियां तो दादू में असां पबुण जाम खाईंदासीं। हींअर मुझे हथ में ताज़ो ताज़ो पबुण आहे जेको मूं हिन लेक में पटियो आहे। तो भाई आपको एक पता है इस पत्ते पर कभी भी पानी नहीं उगता। हाँ मुझे पता है, मुझे अभी एक दोस्त ने बताया। अच्छा हिसाब कोन हूंदो हूअं त 200 रुपया टिकट हूंदी आहे, घुमण जो हिसाब हूंदो आहे कंदे तो संगत रहंदा पुछंदा कोन। मच्छी देन कूड़ो मोराखो थेरी सिंगारी चिट्टो पापलेट ये अंदाज़न में माने 5 किलो 8 किलो बेड़ी बेड़ी मारी थी टाइम पर शाम में माने 6:30 5 गाज लगाइंदा और सुबह फजर माल कढंदा। गुड्डू भाई ड्रोन चला रहे थे जब आप तो था खौफ कि भाई एक मरतबा पहले भी आपका ड्रोन एक लेक में चला गया था कलंका लेक। हाँ यार, पहले भी मेरा एक ड्रोन डूब चुका है, जस्ट 15 मिनट भी नहीं लगे और वो ड्रोन डूब गया, मिला नहीं। तो आज भी इसी तरह से बहुत डर लग रहा था, लेकिन खुदा का शुक्र सब कुछ सेट रहा, मज़ा आया। और आप देखने वाले हैं इस वीडियो के अंदर प्यारे से ड्रोन शॉट्स। जिंदाबाद।